मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। हिकिड़ो वाक़ियो हुयो, हिकिड़ो इलाइक़ो हुयो त पूरे इलाइक़े जे अंदरि बादशाह थींदो हो, पर बादशाह ईअं थींदो त वोंडनि ते बादशाह न थींदा हुया। को मुल्क हुयो पोएं ज़माने में, पोइ बादशाह हिकिड़े साल लाइ थियणो पवंदो हुयो, हिकिड़े साल लाइ थियणो पवंदो हो, पोइ हुन लाइ वोट थींदा न हुया। ईअं ई बसि जेको वञी करे सीट ते वेह बादशाह थी वियो। पोइ सीट खे वेहण खां बाद में पोइ हुनखे असुली ॻाल्हि ॿुधाईंदा त हाणे जेको आहे न तोखे छा छा करिणो पवंदो। त ईअं काफ़ी बादशाह गुज़री विया, उनजो टाइम जेको आहे उहो पूरो थी वियो। हिकिड़ो आम शख़्स जेको आहे वञी करे हुन कुर्सी ते वेठो, आम शख़्स हिकिड़ो वञी करे कुर्सी ते वेठो त हिन खां बाद में चवनि तूं त हाणे बादशाह थी वियो आहे, इस्तक़बाल कयूंसि। हुनखे ॿुधाईंदो हाणे तोखे बादशाही त मुबारक आहे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि जेको तुंहिंजे ज़हन में तुंहिंजी खोपड़ी में असां वेहणु चाहियूं था, उहा ॻाल्हि इहा आहे त हाणे जंहिं टाइम तूं साल पूरो थींदो पोइ हिन हुकूमत खे लहंदे न, पोइ असां तोखे हिकिड़े इलाइक़े तरफ़ वठी वेंदासीं। उहो हिन टाइम तोखे ॿुधाईंदा, बसि अॼु ई तोखे वठी वेंदासीं, उहो तोखे इलाइक़ो ॾेखारींदासीं, पोइ तोखे रहणो उते पवंदो। हिन जो ठीकु आहे, इहा ॻाल्हि बहितर मूंखे हली करे ॾेखारो त सही। हुन इलाइक़े में वठी विया, उहो सॼो इलाइक़ो झंगल सां भरियलु हुयो। उन में तमामु वॾा नांग, विछूं, बलाऊं, ख़तरनाक क़िस्म जूं। चए तोखे जेको आहे न हिते रहणो पवंदो। पोइ हिन चयो त मां हिन बादशाहीअ खां जेको मुंहुं मोड़ियां थो। साल खां बाद में वञी करे हिते भला मरणो थोरी आहे, हिते साल खां बाद में मरणो थोरी आहे। त इहा बादशाही मूंखे न कबी आहे, बादशाही वञी करे ॿियो को हलाई। हुन जो न असां वटि कानून आहे, जेको सीट ते वेहंदो आहे न पोइ हुकूमत बि इहो हलाईंदो, साल खां बाद में हुनखे असां उते ई छॾींदासीं। त इहो बंदो को होशियारु हुयो, जेको सीट ते वेठो न इहो हुयो चालाक हुयो ऐं घणो होशियारु हुयो। त हुन चयो ठीकु आहे, सही आहे, कोई मसइलो न आहे, मां वेहां थो। ऐं वेठो, हिन खां बाद में जॾहिं वठी वेंदो न, वॾा जंगल हुयो, उते वॾा नांग, विछूं, बलाऊं ऐं बांदर भोला, यानी इंसान को उते पहुचे त इंसान खे तबाह करे छॾनि, खाई करे तबाह करे छॾनि। त हे वॾो चालाक हुयो, हे वॾो चालाक हुयो। हिन छा कयो त साईं जीअं जो हुकूमत मिली न, त सभ खां पहिरियां हिन कोशिशि कई त हिन झंगल खे कहिड़े न कहिड़े हिसाब सां ख़तमु कराया। त उते जेको आहे मोकिले छॾियईं, मज़दूर मोकिले छॾियईं, वञी करे हाणे सफ़ाई कयो। त जीअं जो लथा, पहिरियों बाहि ॾिनो, बाहि खां बाद में सफ़ाई थी, सफ़ाई खां बाद में आसे आसे जानवरनि खे मारियऊं, जानवर मरंदा विया काफ़ी। हली करे कुझु टाइम खां बाद में हिकिड़ो जानवर बि उते न वधो, ऐं उहा पूरो जंगल जेको आहे ईअं सरज़मीन थी पई। उन चयो त हाणे हिते गुल जेको आहे छटिरियो, गुल जेको आहे हिते पोखणु शुरू कयो। चए गुल पोखिजी विया, चई हिते हाणे बंगला ठाहियो। बंगला ठही विया, सॼो मामलो थी वियो, साल पूरो थी वियो। हाणे जीअं तव्हां पाण वाइदो कयो, हाणे मां वञी करे उन जंगल में रहां न, त हाणे त उहो जंगल न हुयो न, हाणे त ईअं सम्झो वॾो हिकिड़ी ज़बरदस्त कॉलोनी हुई। त उन्हनि चयो न न न न, हाणे तोखे इन जी सीट ते वेहणो पवंदो, तो जहिड़ो अकुलमंद ऐं दाना कोई बंदो बि न आहे। पोइ लिखियूं त इन वाक़े मां तमामु इंसान जेको आहे सोच वीचार कनि ऐं ज़हन पंहिंजो लॻाइनि त साईं क़बर जेकी आहे न, क़बर इहे गुनाहनि सां ईअं ई भरियलु हूंदी। इहे साईं नांगनि खां, विछुनि खां, बलाउनि खां, ऐं ख़तरनाक हिकिड़ो मंज़रु आहे। इंसानु होशियारु उहो आहे जेको पंहिंजी क़बर खे ईअं पाक बणाए जीअं बादशाह जेको आहे पंहिंजे जंगल खे पाक कयो। कोशिशि कई न साईं, जाकी सभ खां पहिरियां उहो सभु शयूं जेको ख़तमु कराई ऐं राहत वारी शइ ठाराई। हाणे असांखे छा करिणो खपे साईं, सभु कुझु मामला आहिनि, क़बर जो अज़ाब ऐं क़बर जी सख़्ती ऐं क़बर जी तंगी, ऐं अलाह जे नबी जेको कुझु ॿुधायो आहे सभु कुझु आहे। हाणे इन लाइ जेको असांखे होशियारु थियणो आहे, साईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तौर तरीक़े ज़िंदगी गुज़रे, इन जे अंदरि इंसानु जेको आहे दुनिया में बि कामयाबु थी वेंदो ऐं आख़िरत में बि कामयाबु थी वेंदो। अलाह जे नबी जो हर हिकु कौल फेल जे अंदरि उम्मत जी जेकी भलाई रखियलु आहे, उम्मत जी भलाई रखियलु आहे। ऐं इस्लाम जेको पहुतो आहे तव्हां ताईं ऐं मां ताईं मुश्किल सां पहुतो आहे, वॾी तकलीफ़ुनि सां पहुतो आहे।